अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हम श्री यूट्यूब चैनल ते अव्हांखे भलीकार। यकीनन तव्हां ॾिठो हूंदो त हिन वक़्तु जेका मशरिक़ वस्ता जी पोज़ीशन आहे ऐं ख़ासि तौर ते शाम जी, जिथे बशर अल असद जी हुकूमत हुई ऐं उन खे टॉपल कयो आहे जेका हयातुल तहरीर हिकिड़ी तंज़ीम हुई जंहिं बाग़ी पैदा कया। अञा ताईं दुनिया उन्हनि खे रिबेलियन बाग़ी चवे थी पई, पर हाणे ज़ाहिर आहे जॾहिं उन्हनि हुकुमरान थिया आहिनि त हाणे त कुझु टाइम खां पोइ उन्हनि ताईं स्टेज मां लही वेंदो। पर हींअर जीअं थियो त अचानक 10-11 ॾींहंनि में 54 साल जेका असद ख़ानदान जी हुकूमत हुई शाम जे मथां, उन खे ख़तमु कयो वियो। अजीब ॻाल्हि हुई ऐं इन ते ज़ाहिर आहे असां बि सोचो त तव्हांखे इंफॉर्मेशन ॾियूं। त असां सां अॼु शामिल गुफ़्तगू आहिनि मोहतरम ग़ुलाम नबी सुमरो साहब। सुमरो साहब, अव्हांखे भली कार। महिरबानी महिरबानी। अव्हां ॾिठी शाम जी सूरत हाल, सिर्फ़ु हिकु या ॿ जुमिला मूंखे चवणु ॾियो, उन खां पोइ तव्हां खां इनपुट वठूं था। शाम जी पोज़ीशन जेका मशरिक़ वस्ता में आहे, ईअं सम्झो करंगे जी हॾी वांगुरु, ख़ासि तौर ते अरब कंट्रीज़ जे लाइ। बिल्कुलु सही, बिल्कुलु सही। ऐं उन जे लाइ हेनरी किसिंजर जेको वज़ीर ख़ारजा हुयो USA जो, उन पंहिंजे किताब में लिखियो आहे त अरब्स कांट फाइट विदाउट इजिप्ट एंड दे हैव नो पीस विदाउट शेरिया। यानी कि अरब विड़ी नथा सघनि मिस्र खां सवाइ, ऐं जेकॾहिं अमन अमान क़ाइमु करणु चाहिनि था ऐं उन में शाम नाहे, शाम जो मुल्क नाहे, त उते अमन अमान थी न सघंदो। हाणे जॾहिं शाम ख़ुदि ई खाना जंगी जे वर चढ़ी वियो आहे, त पोइ इन जो असरु त सभिनी अरबनि ते पवंदो, ईरान ते पवंदो, ऐं थी सघे थो असांजे मुल्क पाकिस्तान ते पवे। सो इन खे तव्हां कीअं था ॾिसो? इन असांजे नाज़रीन खे ऐं मूंखे थोरो तव्हां इन में इनपुट ॾियो ऐं सम्झाइण जी कोशिशि कयो। साईं महिरबानी। तव्हां ॾाढो सुठो इंट्रोडक्शन करायो आहे। एक्चुअल तव्हां सॼी ॻाल्हि सम्झाए छॾी आहे। हेनरी किसिंजर जे थ्रू जेको हुनजो मशहूरु किताबु आहे डिप्लोमेसी, लाज़मी उन जो इक़्तिबास हूंदो हुयो। हाणे अचूं था जेका शाम में सूरत हाल पैदा थी आहे, उन में हयतुल तहरीर शाम हिकिड़ी तंज़ीम आहे जेका अल-क़ाइदा सां बि गॾिजी कमु कंदी रही आहे। नसरा फ्रंट बि मतिलबु माना उन्हनि जी हिकिड़ी जमायत रही आहे, ऐं अबू मोहम्मद अल जोलानी उन जो लीडर आहे, यंग माण्हू आहे। थियो ईअं आहे त तारीख़ कॾहिं कॾहिं ॾाढो अजब कंदी आहे, ऐं जाग्राफी बि ॾाढी अजीब ॻाल्हियूं कंदी आहे। जो चंद ॾींहं अॻे ताईं, यानी अॼु खां 10 ॾींहं अॻे ताईं, ऐं बशर अल असद शाम जो सरबराह हो, ऐं इहो ख़ानदान 50 सालनि खां शाम जो हुकुमरान रहियो आहे, यानी संदसि वालिद हाफ़िज़ अल असद ऐं पाण बशार ख़ुदि। ऐं अॼु पाण मॉस्को में पनाह गुज़ीन आहे, ऐं उते हुन पंहिंजे ज़िंदगी जे मुतलिक़ आख़िरी ॾींहंनि जे मुतलिक़ फ़ैसिला कंदो। ऐं साॻियो अबू मोहम्मद अल जोलानी जेको हयतुल तहरीर शाम जो लीडर आहे, उहो दमिश्क में आराम सां पियो घुमे। हुन मस्जिद उमवी में नमाज़ अदा कई आहे, जिते बशर अल असद ऐं हाफ़िज़ अल असद ईद जूं नमाज़ूं ऐं अहम नमाज़ूं पढ़ींदा। उते हाणे सिको जेको आहे न, उहो हयतुल तहरीर शाम जो आहे। ऐं ज़िंदगी जा ऐं सियासत जा इहे फ़ैसिला आहिनि। तव्हांजी इहा बि सही ॻाल्हि आहे त शाम जेको आहे उहो अहम आहे, इन करे जो शाम विच ओभर जी मशरिक़ वस्ता जी दिलि आहे ऐं विच ते आहे, त उन करे उन जी अहमियत एतिरी आहे जो गुज़िरियल ख़ाना जंगी, जंहिंमें ईरान ऐं रूस हुन जी मदद लाइ आया, ऐं वॾी इंसानी तबाही ऐं वॾी माना पाण चऊं मिल्कियतुनि जी तबाही, घरनि जी तबाही, शहरनि जी तबाही खां पोइ हिकु तरह सां पाण इहो चऊं त बशर अल असद पंहिंजो इक़्तिदार त बचाए वियो, पर लॻो ईअं थिए त मुस्तक़बिल वटि हुन लाइ वक़्तु कोन हो। ऐं दिसंबर 2024 जे पहिरीं ॾहाके में बशर अल असद खां इक़्तिदार
फुरिजी वियो। हिन वक़्तु जेका शाम जी पोज़ीशन आहे त सुमन साहब तव्हांखे मां ॿुधायां त 300 पाकिस्तानी जेके ज़ाइरीन विया हुया उहे बि उते वीचारा मैसूर थी विया आहिनि ऐं उन्हनि जो राब्तो आहे पाकिस्तान एम्बेसी सां, पर अञा उन्हनि जे चवणी त उन्हनि खे को रेस्पॉन्स ख़ासि कोन थो मिले। इहे त ॿाहिरियां माण्हू आहिनि, उतां जा जेके उते अक़लियतूं बि आहिनि, उते अलवी बि आहिनि, अलवी बि 10 या 12% आहिनि ऐं अक़लियतूं बि 10 या 12%, बाक़ी जेको 75 खां 80% आहे उहा सुन्नी आबादी आहे। इन्हनि जा पाण में हिन वक़्त ताईं का एॾी वॾी ख़ाना जंगी नज़र अचे कोन थी पई, पर इहो बि ज़हन में रखो त इसराइल दमिश्क ते एयर अटैक करणु शुरू करे छॾिया आहिनि। त ख़ाना जंगी ॾिसो पिया, इसराइल जी जेका इंक्रोचमेंट उहा वधंदी, छो त इसराइल जूं जेके गोलान जूं पहाड़ियूं आहिनि दमिश्क खां सिर्फ़ु 50 किलोमीटर जे फ़ासिले ते आहिनि। इनखे तव्हां कीअं ॾिसंदो? पहिरें सुवाल जो जेको तव्हांजो हिसो आहे त पाकिस्तानी ज़ाइरीन ऐं इवन मतिलबु शाम जा 2 करोड़ 40 लख माण्हू आहिनि या 2 करोड़ खां वधीक माण्हू पाण चऊं उन्हनि जी आबादी आहे। उन्हनि तां हींअर छा गुज़रंदो हूंदो? इनकलाब जॾहिं ईंदो आहे न त पोइ ज़िंदगी जो जेको जनरल ऑर्डर आहे न उहो कोलैप्स थी वेंदो आहे। त ज़िंदगी जो जनरल ऑर्डर कोलैप्स थियो हूंदो ऐं असांजा ज़ाइरीन लाज़मी असांजे हुकूमत सां राब्ते में आहिनि ऐं असांजी जीअं तव्हां ॿुधायो त एम्बेसी सां, असांजे सफ़ारतखाने सां राब्ते में आहिनि। असीं बि तव्हां असांजी वज़ारत ख़ारजा खे अर्ज़ु कंदासीं त उहो इन्हनि जे महफ़ूज़ वापसी जो बंदोबस्तु करे। ॿी ॻाल्हि इहा असीं अॻु में बि करे वियासीं त छाकाणि जो इनकलाब आहिनि न उहे माण्हुनि लाइ ज़िंदगियूं तंग कंदा आहिनि ऐं शाम जेको आहे न उहो इनकलाब जी सरज़मीन आहे ऐं हाफ़िज़ुल असद बि हिकिड़ो इनकलाब खणी आयो हो न बास पार्टी जे तौर ते, उन ज़माने जी सोशलिस्ट पार्टी जेका अरब नेशनलिज़म जी दावेदार हुई। मशल अफ़लाक नाले माण्हू उनजो बुनियादु रखियो ऐं इराक़ ऐं शाम में बास पार्टी जी हुकूमतूं हुयूं ऐं इहा सोशलिस्ट ऐं नेशनलिस्ट मतिलबु माना हुकूमतूं। उहो सॼो दौरु जेको माना हाफ़िज़ुल असद जो ऐं इहो हीअं कढी विया त उन्हनि खे ईरान जी ऐं रूस जी मदद हासिल हुई ऐं उन करे हू माण्हुनि ते माना तकलीफ़ ॾेई बि ऐं कोशिशि करे त कहिड़े बि नमूने सां माण्हुनि खे दॿाए ऐं उन्हनि खे ते हुकूमत कजे। थियणु त ईअं खपंदो हो जीअं जो बाइडेन चयो आहे, असां तव्हांखे चयो रियासत मुतहिदा अमेरिका जे प्रेसिडेंट मौजूदु सदर त असां बशर असद खे चयो त मुज़ाकरात करे, पर बशर असद लाइ तारीख़ में ऐं वक़्त में घणी देरि थी चुकी। बशर असद जो पाण ईअं चऊं त वक़्तु ख़तमु थी वियो। अच्छा, ईंदड़ जेको सदर आहे डोनाल्ड ट्रंप, उहो चए थो त असांजो कुझु बि न वञे, शाम ॼाणे, शाम जा माण्हू ॼाणनि, उतां जो इलाइक़ो ॼाणे। इन में केतिरी अहमियत आहे लफ़्ज़नि जी या केतिरी सचाई आहे? तव्हां हींअर ज़िक्र कयो त जेको पहिरियों हिननि जे ख़िलाफ़ु हिकिड़ी बग़ावत थी हुई उनखे ईरान ऐं रूस जे मदद सां रोकियो वियो हुयो। हिन वक़्तु हिननि सां रूस ऐं ईरान मदद न कई आहे। रूस सिर्फ़ु एतिरो कयो आहे त हुनखे असाइलम ॾिनो आहे उन जे पूरे ख़ानदान खे। हिननि जी मदद न करण जा सबब कहिड़ा हुया, ईरान जा ऐं रशिया जा? ट्रंप अमेरिका जो सम्झो त जहिड़ो कर सदर आहे ऐं हू ईंदड़ साल पंहिंजे उहिदे जो कसम खणंदो ऐं हुन वाक़ई इहा ई ॻाल्हि कई आहे जेका तव्हां चई त शाम जे मसइले में असांजो न को अचे न को वञे। छा आहे जो किरियल बशर असद जो जेको माना पाण इहो चऊं त नाकामी जो को बि चवंदा आहिनि न पीउ कोन थो थिए न, त ट्रंप इहा ई ॻाल्हि कई आहे। ट्रंप इहा ॻाल्हि कई आहे। अमेरिकी सेक्रेटरी ख़ारजा बि इन क़िस्म जूं ॻाल्हियूं कयूं आहिनि त बशर असद ऐं शामी हुकूमत इन पोज़ीशन में हुई जो हुननि वटि न फ़ौज हुई, न जहाज़ ऐं न नौजवान हुआ, फ़ौज लाइ पघारूं कोन हुयूं ऐं 10 ॾींहंनि में मुख़्तलिफ़ शहर फ़तेह कंदी हयतुल तहरीर शाम जेको आहे न उहो आचरे ॾी दमिश्क पहुची वई। सुमन साहब, तव्हां इहो असांखे न ॿुधायो त रूस ऐं ईरान हिन दफ़े
उहा जेतिरी तवक़ो हुई ऐं सभिनी तज्ज़िया निगारनि चयो पिए त एतिरो जल्दी इहा बग़ावत कब्ज़ो न करे सघंदी ऐं छो त उनखे बल्कि रूस डिक्लेयर कयो त असांजी रेड लाइन आहे। रूस जा उते अॾा आहिनि, शाम में रूस जा फ़ौजी अॾा आहिनि, एयर जा अॾा आहिनि, पर पोइ उन्हनि शायदि उन मदद न कई। उन सबबु कहिड़ो तव्हांजे नज़र में? अॻूणी जेका माना पाण बग़ावत चऊं, नंढी ॻाल्हि था करियूं त बहितर आहे कंदा हलूं त अरब स्प्रिंग जो असरु शाम ते कहिड़ो पियो ऐं इहा बग़ावत जेका ट्यूनिस खां शुरू थी, जंहिंमें हिकिड़े नौजवान जेको आहे न उहो 17 डिसंबर 2010 ते पंहिंजो पाण खे बाहि ॾेई साड़े छॾियो। उन खां पोइ हंगामा शुरू थी विया ऐं ट्यूनिस जो जेको सदर आहे ज़ैनुल आबिदीन अली, उनखे इस्तीफ़ा ॾियणी पइजी वई। ईअं अरब स्प्रिंग जेका आहे न उहा सॼे इलाइक़े में फैलिजी वई, सॼे मिडल ईस्ट में। पाण ईअं चई सघूं था त मिस्र, इराक, शाम, इहे मुल्क, लिबिया, इहे त मुल्क मतिलबु माना अरब स्प्रिंग जे निशाने ते आहे। त थिए ईअं थो त 8 मार्च ते शाम जे शहर दारा में नंढड़ा ॿार भितियुनि ते हुकूमत जे ख़िलाफ़ नारा था लिखनि, बशर अल असद जे ख़िलाफ़ नारा था लिखनि। ॿारनि खे पुलिस, छाकाणि जो आमजतूं जेके आहिनि न उहे ॾाढियूं नाज़ुक मिज़ाज हूंदियूं आहिनि, हुननि ॿारनि खे बख़्श नथा कनि, उनखे जेल वठी वञनि, हुननि जा माइट ॻोल्हींदा था रहनि। शाम ताईं मतिलबु माना दारा शहर में गोड़ थो थी वञे ऐं फ़साद फुटी था पवनि। 15 मार्च खां पोइ शाम में वॾे पैमाने ते हंगामा था थियनि ऐं शाम जेको आहे न उहो हंगामनि जे वर चढ़ी थो वञे, जंहिंमां अॻिते हली उनखे ईरान ऐं रूस जेको आहे न उहे उनजी मदद में था अचनि ऐं हिकु तरह सां बशर अल असद 65% खनि शाम जे इलाइक़े ते क़ाबिज़ थो वञे। ॿियनि ते कुर्द ऐं ॿियूं कुझु फोर्सिस आहिनि, पर वॾो हिकिड़ो इलाइक़ो जेको तुर्की जे सरहद सां गॾु आहे उहो कुर्दनि वटि हो। हाणे जेको तव्हांजो सुवालु हो त ईरान ऐं रूस हींअर मदद ते छो कोन आया जॾहिं उहे चवनि पिया त शाम असांजी रेड लाइन आहे? उहो इन करे जो गज़ा जो मसइलो ऐं लेबनान जो मसइलो 7 अक्टूबर 2023 ते खां शुरू थियल जेको मिडल ईस्ट में फ़साद आहे उनखे 14 महीना थिया आहिनि। उन सां थियो छा त उन्हनि ईरान खे हिज़बुल्लाह जी जेका रसद आहे न उहा बि शाम मां वेंदी न, त हमास उन्हनि खे कमज़ोर कयो आहे ऐं होॾां रूस जेको आहे न उहो यूक्रेन जे मसइले में फासी वियो आहे। उन करे के बि मुल्क ॿ जंगूं नथा करे सघनि। उन करे ईरान इहो बहितर सम्झियो त पंहिंजा फ़ौजी उतां कढी वञे। जीअं पोइ तव्हां ॿुधो हूंदो त 3 ॾींहं 4 ॾींहं अॻे हिज़बुल्लाह फाइटर्स ऐं थोरे ईरान जा जेके बि माना पाण इहो चऊं फोर्सिस हुयूं उहे बि निकितियूं। इवन मतिलबु माना रशियन फोर्सिस जेके शहर में तानियात हुयूं उहे बि पंहिंजे मतिलबु माना बहरी हदी जे तरफ़ हलियूं वयूं। ऐं ईअं शाम जेको आहे न उहो हयतुल तहरीर अल शाम ऐं अबू मोहम्मद अल जुलानी ॾांहुं ॼण हिकिड़ो खुलियल रस्तो हो। ऐं दमिश्क हाणे अल जुलानी जो आहे। ॾिसूं था त शाम जे नसीब में छा आहे ऐं मशरिक़ वस्ता में हालात कहिड़ो रुख़ अख़्तियार था कनि। अच्छा सुमन साहब, अबू मोहम्मद जुलानी जेको जंहिं पंहिंजो नालो बि चेंज कयो आहे ऐं उहो जीअं तव्हां ॿुधायो त पहिरीं अलक़ाइदा जो हिकिड़ो हिसो हुयो, पोइ वरी हिकिड़ी शाख ठही उन जो हिसो ठहियो, पर दाइश में कोन वियो। ऐं हिन ते करोड़नि डॉलर हेड मनी आहे उहा जेका यूरोप ऐं अमेरिका तरफ़ां लॻाई वई आहे। पर हींअर नेक्स्ट जेको कर्ता धर्ता आहे उहो अबू मोहम्मद जुलानी हूंदो शाम जो। उन हिकिड़े CNN खे इंटरव्यू ॾींदे चयो आहे त हींअर असां वटि उहा सख़्ती या इंतहा पसंदी न हूंदी ऐं असां चाहींदासीं त शाम जे सभिनी जेके बि तंज़ीमूं आहिनि, शाम में का हिकिड़ी तंज़ीम कमु कोन थी करे पई, 20 या 18 तंज़ीमूं आहिनि, सभिनी खे गॾु खणी हलंदासीं। अबू मोहम्मद अल जुलानी जेकॾहिं इन ॻाल्हि में कामयाबु थो वञे त हू जेको आहे न बैनुल मज़हबी हमायंगी बि बरक़रार थो रखे
ऐं जेके बि उते तंज़ीमूं आहिनि, जेके तव्हां ईअं सम्झो त ही जेका सदी आहे उन में विढ़ंदियूं रहियूं आहिनि, विड़ी विड़ी पंहिंजा माना ग्राउंड्स हासिलु कंदियूं रहियूं आहिनि। जेकॾहिं उन्हनि सभिनी में अमन कराए थो वञे ऐं हिकिड़ो अमन पसंदि ऐं अमन वारियुनि हालतुनि ते मुल्क शाम जेकॾहिं इहो ठहियो थो वञे त शाम जे माण्हुनि ॾाढो भोॻियो आहे 50 साल बास पार्टी जी हुकूमत में ऐं असद फैमिली जी हुकूमत में ऐं हिन खाना जंगी में जिते मतिलबु तव्हां अंदाज़ो करियो 5 लखनि खां वधीक माण्हू जेके आहिनि पंहिंजे जाननि खां हलिया विया आहिनि, लखे माण्हू बेघर थिया आहिनि। नाज़रीन, अव्हांखे ही प्रोग्राम कीअं लॻो हूंदो उन जे लाइ असांखे तव्हां फीडबैक ज़रूरु ॾिजो, असांजे चैनल खे सब्सक्राइब कजो। तव्हांजी वॾी महिरबानी।